जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा ॻोठ मंगला पोटरा जे रहवासी मोहम्मद बख्श अब्बासी खां कंडियारो खां वापसी ॻोठ तरफ़ ईंदे हालाणी मेन गेट साम्हूं क़ौमी शाहरा ते ॿ नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं CD मोटरसाइकिल मॉडल 2018 फुर करे आसानी सां फ़रार थी विया। अहिड़े इतलाह जी मालिक जी फ़रियाद ते हालाणी थाणे ते नामालूम माण्हुनि मथां MC दाख़िल। मुतासिर मोहम्मद बख्श अब्बासी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे ॿुधायो त चंद क़दमनि ते पुलिस जी पिकट क़ाइमु थियल आहे। फोरू विच शहर मां गाॾी फुर करे आसानी सां फ़रार थी विया। पुलिस चोरनि सां ॿिट बणियल आहे। हुन SHO हालाणी खां मुतालबो कयो त जल्द फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि कराए फोरन खे जेल मोकिले मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस साॾो धरणो हणी एतिराज़ जो दाइरो वधायो वेंदो। उन खां पोइ तव्हां NC दाख़िल कराई थाणे ते, पुलिस जो छा चवणु? NC असां हालाणी थाणे